साईं असांजी राणासर तलाई ते कब्जा कराए सानो जे मंगरी मामद रहम इकबाल मंगरियो अली नवाज मंगरियो ॿिया कई मंगरिया आहिनि हिननि खां गॾु सभु मंगरिया आहिनि हिन कब्जा करिया आहिनि। असां मिस्किननि सां ज़ुल्म आहे। डॉक्टर महेश कुमार मलाणी साहब खे अपील आहे, डॉक्टर खटूमल जीवन साहब खे असांजी अपील आहे या जेको असांजो मुतालबो आहे इहो हल करियो वञे। असां मिस्किननि सां ज़ुल्म आहे। इंजीनियर ज्ञानचंद खे असांजी अपील आहे, हथबंधी अपील करियूं था त असांजी इहा गुज़ारिश आहे इन ते असांजो अव्हांखे नोटिस वठणु घुरिजे। असां अव्हां जा वोटर आहियूं, असांखे जेको ही ज़ुल्म थियनि था असां ते ॾाढा ई थियनि ते इहा मंगरिया जेको आहिनि राति जा मोटरसाइकिल ते चकरा ॾियनि था, असांखे धमकियूं ॾियनि था, असांखां ॾाढो ज़ुल्म आहे। इहा असांजो मसइलो मिस्किननि जो हल करियो वञे। असीं 5 ॾींहं थिया सभु ऑफिसनि में डोड़ूं पिया, असांजी केरु ॿुधे कोन थो। महिरबानी। साईं राणासर जो दौर आहे, मंगरियुनि कब्जा कया आहिनि। अली मोहम्मद मंगरियो, इकबाल मंगरियो, मामदर में मास्टर आहे, हींअर सराजी आहे, इन्हनि कब्जा कया आहिनि। असांखे ॾुख आहे, तमामु ज़ुल्म आहे। असां सां एसी साहिब खे DC साहिब खे असां एतिराज़ ॾिनो आहे, तपेदार खे एतिराज़ ॾिनो आहे। इन्हनि जो महेश खे अपील था करियो, डॉक्टर खट्टू खे अपील था करियो त महिरबानी करे हीअ कब्जा ख़तमु करायो। इहो कब्जो ख़तमु करियो हिते ॾाढो गौचर आहे। असां मिस्किन जो माल किथे बीहे, हीअं ख़तमु करियो हितां। हिते गौचर आहे असांजो सभिनी मेघवाड़ ही सभु असीं कुंभार जी क़ौम वेठा आहियूं, ग़रीब मिस्किन। हिन सां ज़ुल्म आहे ॾाढो। ही घणो वक़्तु आहे कब्जा चलनि? हिन 10 महीना थिया आहिनि। 8-10 महीना? हा। अच्छा, तव्हां इंतज़ामिया वग़ैरह खे तव्हां आहे, तव्हां चयो आहे कि चयो आहे नथा मञनि? अच्छा, मञनि कोन? हा। अच्छा, हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? मुतालबो इहो हिन खे तव्हां कब्ज़ो ख़तमु करायो बसि। अच्छा अच्छा। ही कहिड़ी ज़मीन आहे? गौचर ज़मीन आहे सरकारी वग़ैरह? कलेक्टर जी में कारी आहे सफ़ा। अच्छा। हा, गौचर कई वञे सभु हिते। ये असांजो 5-6 महीना थिया आहिनि, उन खां पोइ इहो मसइलो हले पियो। असांजो AC साहिब हिते आयो, रिज़ल्ट करी वियो, उन खां पोइ इहो मसइलो हल न थियो। मंगरिया सांडोर वारा हिकिड़ो इकबाल आहे, ॿियो मामद रहम मास्तर आहे, हींअर आऊं भाई हू साफ़ी अलाए छा चवंदा हुनखे, हू बि आहे, ॿियो अकबर आहे, टियों अली नवाज़ आहे, अली मोहम्मद आहे, हू आहे। इहे सभु जेको आहे असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असीं चऊं था त इहो जेको शइ आहे राणासर तराई वारो जेको प्रोग्राम आहे इहो सॼो ॿाहिरि जेको आहे ख़ाली रहे, हिन में कंहिंजी हुकूमत न रहे, न भील जी, न मेघवाड़ जी, न कंहिं मुस्लमान जी। इहा जेको बिल्कुलु सफ़ा क्लियर रहे, माल जो एहसासु आहे, माल चढ़ण जे लाइ रहे। तराई मां माल पी पोइ किथे रहे, उनजे करे इहा ॾार जेको असीं चऊं था त इहो ख़ाली रहे, कंहिंजो हिन में धणी केर बि कोन्हे। इन हिसाब सां जेको असीं अर्ज़ु था करियूं, डॉक्टर महेश मलाणी साहिब खे बि चयो आहे, डॉक्टर खटूमल खे बि चयो आहे, ऐं ज्ञानचंद अजनेर खे बि चयो आहे इन ॻाल्हि जो। इहो जेको आहे असांजी अदालत करियो। असीं मिस्किन ज़तीम हिते पिया आहियूं। मेघवाड़ बिरादरी जो के बि वासी न आहे, को बि धणी न आहे, उनजे करे असीं नदणी काथे हिते पिया आहियूं। महिरबानी। साईं असांजी राणासर तलाई ते कब्जा कराए सानो जे मंगरी मामद रहम इकबाल मंगरियो अली नवाज मंगरियो, ॿिया कई मंगरिया आहिनि, हिननि खां गॾु सभु मंगरिया आहिनि। हिन कब्जा करिया आहिनि। 5-7 महीना अॻु में असां DC साहिब खे एप्लीकेशन ॾिनी हुई, DC साहिब फॉरवर्ड करे AC साहिब खे ॾिनी हुई। AC साहिब सरज़मीन हिते ॾिसण जे लाइ आया हुआ, उनजी इकबार जी कटिंग असां वटि आहे, उन ते अमल को बि न थियो। हिनखे नोटिस कढी AC साहिब घुराई, मंगरियुनि खे चयो हो त हीअ कब्जा ख़ाली करियो, हिन हाओ करी पोइ कब्जा ख़ाली कोन करिया। हींअर सिरूं नाखी जायूं ठाहिनि पिया, असांखां ज़ुल्म आहे। असां हींअर वरी एप्लीकेशन हिकिड़ी ॾिनी आहे DC साहिब खे, DC साहिब फॉरवर्ड करे AC साहिब खे ॾिनी आहे। AC साहिब असांखे नोटिस कढी ॾिनो थाणे ते, चयो त आउं पुलिस खे चवां थो हींअर कमु बंदि कराईंदी, पोइ आउं अचां थो सरज़मीन ते। पोइ हींअर बि कमु अञा ताईं चालू रहे पियो, राति 12 खां पोयां कमु चालू थिए थो, सुबुह ताईं कमु हले पियो, को उन ॻाल्हि ते अमल न थियो। इहा असांजी वॾी वेनती कजे थी त महिरबानी करियो हिन ॻाल्हि ते अमल करियो। असां मिस्किननि सां ज़ुल्म आहे। डॉक्टर महेश कुमार मलाणी साहिब खे अपील आहे, डॉक्टर खटूमल जीवन साहिब खे असांजी अपील आहे, इहा जेको असांजो मुतालबो आहे इहो हल करियो वञे। असां मिस्किननि सां ज़ुल्म आहे।
ज्ञानचंद खे असांजी अपील आहे, हथबंधी अपील करियूं था त असांजी इहा गुज़ारिश आहे इन ते असांजो अव्हांखे नोटिस वठणु घुरिजे। असां अव्हांजा वोटर आहियूं, असांखे जेको ही ज़ुल्म थियनि था असां ते ॾाढा ई थियनि ते, इहा मंगरिया जेको आहिनि राति जा मोटरसाइकिल ते चकरा ॾियनि था, असां ते धमकियूं ॾियनि था, असांखां ॾाढो ज़ुल्म आहे। इहा असांजो मसइलो मुश्किलनि जो हल कयो वञे। असीं 5 ॾींहं थिया आहिनि, सभु ऑफिसनि में डोड़ूं पिया, असांजी केरु ॿुधे कोन थो। महिरबानी।